लुआरी ऐं लाड़ पट जो लाल जे बुज़ुर्ग लाइ लतीफ़ साईं चवे त तनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। मतिलब अहिड़ी हस्ती जंहिंजी तारीफ़ करण लाइ लफ़्ज़ न हुजनि, जंहिंजे ज़िक्र करण सां ज़ुबान कमु करणु छॾे ॾिए। ज़ुबान में एतिरी सघ न हुजे जो लफ़्ज़नि जी चूंड करे अदायगी करे। अहिड़ी तहरीक जे साहिब लुआरी जे लाल जंहिं जियो ऐं जीअण ॾियो जो दर्स ॾींदड़, ऊच नीच जा कोट केरींदड़, सिंध धरती ते पारस जहिड़ो वजूद रखंदड़, दीन जो दर्स ॾेई माण्हुनि जी दिलनि खे उजागर कंदड़, कुफर जा कोट ईमानी जज़्बे सां केरींदड़, मोहबत जो मैदान सजाईंदड़, कटियल दिलनि खे दीन जे सुराण ते चाढ़े चमकाईंदड़, लखे माण्हुनि जे ईमान खे पुख़्तो कंदड़ लाड़पट, हिंद सिंध जे चमकंदड़ सितारे, माण्हुनि खे वहम ऐं विसवसनि खां निजात ॾियारींदड़, हिंद सिंध जो मुख़लिस किरदारु बल्कि तहरीक, ठटे जे मदरसनि मां पढ़ी ईंदड़ आलमनि जे सर जो ताज, आख़िर में ठटे जे उस्तादनि ऐं आलमनि जो सहारो बणिजंदड़ ऐं आख़िरत जी निजात जो रोशन दग बणिजंदड़, नक्शबंदी तरीक़े जो बरे सगीर में चिटो चंड लखे दीन ऐं इल्म जे तालिबनि खे सैराब कंदड़, जंहिंजे झलक पसण लाइ माण्हू दीवाना हुजनि, जंहिंजो वजूद पारस मिसल हुजे, जंहिंजे मिलण सां दुनिया ऐं आख़िरत संवारजी वञनि, जंहिंजी हिकु पलक जी सोहबत 1000 सालनि जी इबादत खां अफ़ज़ल हुजे, जंहिंजे हथ ते लखे माण्हू मुस्लमान थिया हुजनि, जंहिंजे फैज़ मां बेफैज़ ऐं बाइल्म ऐं अमल माण्हू मुकम्मल बाकिरदार बणिजी हिन खिते में इल्म दीन ऐं मोहबत जा दरिया वहाया हुजनि, जंहिंजी जमायत नाजा जी मोहबत ऐं अदब जो अंदाज़ ही बरे सगीर में नओं ऐं निरालो हुजे, जंहिंजी सोहबत लाइ हिंद सिंध जा वली ऐं बुज़ुर्ग परेशान ऐं इंतज़ार में हुजनि, जंहिंजे रज़ामंदी हासिल करण लाइ वक़्त जा बादशाह तलबगार हुजनि, जंहिंजे इल्म ईमान हुस्न ऐं इस्लामी तबलीग जा तज़किरा अवाम में आम हुजनि, जंहिंजी हिकु घड़ी जी सोहबत सां आशिक़ फनाफी रसूल ऐं फनाफिल्लाह जी मंज़िल ते पहुचनि, जंहिंजे ज़िक्र सां क़ल्ब खे करार मिले, जंहिंजे नाले खणण ऐं नाले ॿुधण सां दिलि ऐं दिमाग़ खे सुकून मिले, जंहिंजे थोरी तवजा ॾियण सां माण्हू अॻे दुनिया जो सैर करे, जंहिंजे हिकु नज़र सां आशिक़ रसूल खे दीदार नसीब थिए ऐं हुज़ूरी कचहरी में दख़ूल थिए, जंहिंजी नज़र करम सां क़बर कुशादी थिए, जंहिंजी नज़र सां बेशती बाग़ जा नज़ारा नसीब थियनि, जंहिंजी दुआ सां हज ऐं बैतुल्लाह जा रस्ता आसान थियनि, जंहिंजे नाले खणण सां हज़रत अबू बकर जिन ख़ुशि थियनि, जंहिंजे सहारे लखे माण्हू क़ल्बी सुकून माणनि, जंहिंजे हिकु इशारे ते करोड़े अक़ीदतमंद बच्चा ॿार ऐं जान क़ुर्बान कंदड़ हुजनि, जंहिंजे रोज़े मुबारक ते नूर जूं लाटूं लहंदड़ हुजनि, जंहिंजे रोज़े जी ज़ियारत मुक़दस सम्झी वञे, जंहिंजी ज़ियारत सुकून जो समुंड लॻंदी हुजे, जितां सवाली सुकून जूं सरकियूं भरे करार कंदा हुजनि, जंहिंजे रोज़े जी ज़ियारत भटकींदड़ दिलनि जो इलाज हुजे, जंहिंजी ज़ियारत दिमाग़ में फितूर खे फेल करे दुरुस्त करे, जंहिंजी ज़ियारत बुछड़ाइण खां बचाए ईमान जे कोट में क़ैद करे, जंहिंजी ज़ियारत करण सां ज़िंदगी जे अमान मिले, जंहिंजी ज़ियारत सां मुअल दिलनि में ज़िंदा रहण जी उमेद नज़र अचे, जंहिंजी ज़ियारत करण सां शैतानी क़ुवतुनि खे शिकस्त मिले, जंहिंजी ज़ियारत सां ईमान में ताज़गी महसूस थिए, जंहिंजो मुक़बरो हिंद सिंध लाइ बाज जो रोशन सिज जहिड़ो हुजे, जंहिंजूं मज़हबी तइलीमात अॼु बि समाज में अहम रोल अदा कंदड़ हुजनि, जंहिंजूं दीनी ख़िदमतूं अॼु बि राह निजात हुजनि, जंहिंजूं हक़ूक़ल इबाद लाइ कोशिशूं सभिनी मज़हबनि लाइ क़ाबिले एतिराम हुजनि, जंहिंजो रोज़ो मुरीदनि ऐं इक़ीदतमंदनि लाइ अखियुनि जो ठार हुजे, जंहिंजो दस्तरख़्वान आम हुजे, जंहिंजे रोज़े ते वक़्त जा बादशाह अची पंहिंजो सर नवाइनि।
ते माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जे बादशाह ते करोड़े सलाम ऐं ख़त्म क़ुरान जा सवाब हुजनि। अहिड़े अज़ीम हस्ती नूर जहिड़े वजूद रखंदड़ क़ाबिल एतिराम वली अल्लाह सिंध जे सूंहं ऐं सिंधियुनि खे सुञाणप ॾींदड़ फ़ख़्र एशिया क़िबला साईं ख़्वाजा मोहम्मद ज़मान वारी वारे जी इंतहाई मुक़दस दरगाह ते जेको कल्ह 21/6/2022 ते दिलि रंजाईंदड़ वाक़ो पेश आयो आहे उन जी मज़म्मत कजे थी ऐं पीर साहिब क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी जिन जी सालगिरह वारी तक़रीब में शिरपसंदनि जी कयल खूनी हमले जी मज़म्मत जेतिरी कजे उहा घटि आहे ऐं उमेद कजे थी त हमले कंदड़नि खे सख़्त सज़ा मिलंदी ऐं ल्वारी जे मुरीदनि खे सबर करण जी इल्तिजा कजे थी छो त ही हंधि मोहबत करण वारनि जो आहे न कि फ़साद करण वारनि जो। सिराज अहमद सोहो जो कमेंट्स मुंहिंजे वाल तां खयल।